अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां सिंधी जे 11 12 दर्जे जे किताब खे डिस्कस करे रहिया हुआसीं। हिन खां पहिरियां हिकिड़ो पार्ट जेको आहे मां अपलोड करे छॾियो हुयो। अगरि उहो तव्हां न ॾिठो त पहिरियां उहो ॾिसो, छो त उन में असां काफ़ी जेके शयूं आहिनि उहे हिन किताब मां डिस्कस कयूंसीं। असांजो हीउ जेको आहे पार्ट 2 आहे, ऐं पार्ट 2 खे शुरू करण खां अॻु में तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हीअ SST जे लाइ ऐं सिंधी लेक्चर जे लाइ तमामु अहम आहे। हिन में जेका इंफॉर्मेशन ॼाणायल आहे उनखे ज़रूरु तव्हां नोट कंदा, ठीकु आहे। हिन में जेको नसर वारो हिसो आहे उहो असां डिस्कस करे रहिया हुआसीं, ठीकु आहे। ऐं नसर वारे हिसे में असां 7 नंबर ताईं जेका ही कोहिस्तानी कचहरी आहे AC ताईं पार्ट 1 में असां डिस्कस कयोसीं। असां उन खां अॻिते जेको आहे अॼु हिन पंहिंजे वीडियो में जेका आहिनि सो उनखे डिस्कस कंदासीं। अच्छा, कोहिस्तानी कचहरी खां पोइ हिकिड़ो मज़मून आहे कामयाब ज़िंदगी जो कारगर क़ाइदो, ऐं ॿियो मज़मून आहे इल्म अदब जी तरक़ीअ जा तरीक़ा, ठीकु आहे। हाणे हीअ ॿई जेके मज़मून आहिनि इहे अलामा आई काज़ी जा आहिनि जेके उनजी तक़रीर तां वरितल आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ हिकिड़ो जेको आहे दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, इहो जेको मज़मून आहे इहो बि अलामा आई काज़ी जो लिखियलु आहे, जेको हिन किताब में हिते शामिलु कयो वियो आहे। ऐं इहो अलामा साहब जे शाह जे रिसाले ते जेका अंग्रेज़ी में शरह लिखी आहे उन तां इहो किताब जेको आहे सो मज़मून खयो वियो आहे ऐं उनजो तर्जुमो करे हिते पेश कयो वियो आहे हिन किताब में, ठीकु आहे। उन खां पोइ 11 नंबर ते मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत, इहो मज़मून आहे उस्मान अली अंसारी जो, उन जे किताब अदबी इंतिखाब तां वरितो वियो आहे, ठीकु आहे। 12 नंबर ते आहे सिंधी ॿोली में नाविल नवीसी। अच्छा, हीउ जेको हिसो आहे नाविल नवीसी वारो, हिन में इलाही जेके सिंधी जा नाविल आहिनि उहे हिननि ॼाणाया आहिनि। ऐं नाविल जी तारीख़ सिंधी नाविल जी जेका आहे न इन जो वीडियो असांजो सेपरेट हलंदो, ठीकु आहे। इहो मां हिते डिस्कस न कंदुमि छो त इन में जेके बि नाविल ॼाणायल आहिनि उनजो अलॻि वीडियो तव्हांखे मिली वेंदो, ताकी हिकिड़ो जेको आहे सो उन किताबनि जा बि तव्हांखे नाला जीअं यादि रही सघनि। उन खां पोइ 13 नंबर ते आहे आम सिंधी शाइरी। हाणे इहो मज़मून डॉक्टर नबी बख़्श बलोच जे किताब ॿेलाइन जा ॿोल तां वरितो वियो आहे। उन खां पोइ आख़िरी जेको मज़मून आहे तमंदन जी माहियत, इहो करीम बख़्श चन्ना जो आहे मज़मून लिखियलु, ऐं किताब हुन जे तारीख़ तमंदन इस्लाम उन तां वरितो वियो आहे। त अॻिते हलूं था, असां शुरू था कयूं, ठीकु आहे। असां पहुता हुआसीं कंहिं ते जेका कोहिस्तानी कचहरी ते। कोहिस्तानी कचहरी, ठीकु ठीकु, अञा पोइते आहे शाह जो शहर कोहिस्तानी कचहरी। हिकिड़ो मिंट ॾिसी वठूं त क़ौमी जज़्बो हीउ बि थी वियो असांजो, हीउ बि थी वियो सिंध जूं अॻूणियूं, इहो बि थी वियो असांजो आहे डॉक्टर कोहिस्तानी कचहरी हीअ आहे, ठीकु आहे। इहा असां पोइ दफ़े कईसीं। हाणे अलामा आई काज़ी जो, ठीकु आहे। अलामा आई काज़ी पहिरियां त हीअ तारीख़ हुनजी नोट करे छॾियो त 1886 में पैदा थिया ऐं अप्रैल 13 1968 में जेको आहे सो वफ़ात पाए विया, ऐं ॻोठ पाट ज़िला दादू में जेको आहे सो उन्हनि जो जनमु थियो, ठीकु आहे। उन खां पोइ हीअ कुझु जेके हिन तव्हांखे लकीर ॾिनल नज़रनि था पिया, इहे मां हिकिड़े सुहिणे अंदाज़ सां हेठि लिखिया आहिनि। असां उनखे जेको आहे सो पेज खे पढ़ूं था, ठीकु आहे। हीअ आहे, ठीकु आहे। हाणे इहा ई इंफॉर्मेशन इहा इतां बि खयल आहे, ऐं 9 दर्जे में किताब 9 दर्जे जे सिंधी ऐं 10 दर्जे जे सिंधी किताब में बि अलामा आई काज़ी ते हिकिड़ो सबक़ु आहे। उन मां बि मां इंफॉर्मेशन खणी करे जेका बि हिन जी अलामा आई काज़ी सां आहे उहा हिते लिखी आहे, ऐं इन किताब मां बि हिकिड़ो मजमूई तौर ते, ठीकु आहे। अलामा आई काज़ी जो जनमु 1886 ॻोठ पाट शरीफ़ ज़िला दादू में, वफ़ात 1968 13 अप्रैल यानी के, ऐं आख़िरी आरामगाह जेका आहे दफ़नायल जेके आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे में। ऐं संदसि हिन जी जेका घरवारी आहे एल्सा काज़ी, उहा बि साणसि गॾु ई जेका आहे दफ़नायल आहे। एल्सा काज़ी जर्मनी जी हुई, ऐं उन सां जेका आहे सो आई काज़ी जी शादी जी जेका शादी थी। अलामा आई काज़ी जो पूरो नालो इमदाद अली वलद इमाम अली काज़ी। 1911 में लिंकन्स मां बार एट लॉ जी डिग्री हासिलु कई, वकालत जी डिग्री उतां, ठीकु आहे, लिंकन्स मां। उन खां पोइ 1919 में टंडे मोहम्मद ख़ान में मैजिस्ट्रेट मुक़ररु थियो, ऐं खैरपुर में डिस्ट्रिक्ट जज। हाणे हीअ ॿ शयूं नोट करे छॾियो त मैजिस्ट्रेट जज किथे, टंडे मोहम्मद ख़ान में 1919 में, ऐं उन खां पोइ वरी खैरपुर में डिस्ट्रिक्ट जज थियो हुयो, ऐं 2 सालनि खां पोइ इस्तीफ़ा ॾिनी छॾी हुई।
लंडन में जेका आहे जमियतुल मुस्लिमीन नाले हिकु जमायत बि ठाही आया काज़ी साहब, ऐं वाइस प्रेसिडेंट रहिया पोइटिक सोसाइटी ऑफ इंग्लैंड जा 1923 में थिया। ठीकु आहे। हीअ इंग्लैंड जी जेका आहे पोइटिक सोसाइटी आहे उनजो वाइस प्रेसिडेंट बि रहियो। ऐं हिकिड़ो इंग्लिश में उते मकालो यानी कि मज़मून लिखियो हुई प्लेस ऑफ गज़ल इन ओरिएंटल पोइट्री। अच्छा, ओरिएंटल चवंदा आहिनि इंग्लैंड खे, ठीकु आहे न, इंग्लैंड वारे खे ओरिएंटल, त मतिलबु त प्लेस ऑफ गज़ल इन इंग्लिश पोइट्री ईअं खणी असां चई छॾियूंसि त बि ग़लति न थींदो। उनखां पोइ 1928 में मेंबर थिया हुया। हीअ हिकिड़ी फिलासॉफिकल सोसाइटी ऑफ इंग्लैंड आहे। फिलासॉफिकल सोसाइटी ऑफ इंग्लैंड इन जा मेंबर थिया 1928 में। उनखां पोइ 1935 में मौलाना ज़फ़र अली ख़ान जे सहकार सां अंजुमन तबलीग इस्लाम क़ाइमु कई। ही नोट करे छॾियो 1935 में। सिंध यूनिवर्सिटी जो क़याम ऐं पहिरियों VC सिंध यूनिवर्सिटी जे क़याम में बि हिन जो जेको आहे सो मेजर हथु रहियो आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों VC हुयो आया काज़ी साहब, जंहिंजो पीरियड हुयो 1951 खां वठी 1959 ताईं। ठीकु आहे। उनखां पोइ लंडन जे हिकिड़े स्कूल आहे, स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज़। इन स्कूल में सिंधी बि अलामा काज़ी साहब उते पढ़ाईंदो हुयो। ठीकु आहे। ऐं हीअ ॾिसो JB शाह, जॉर्ज बर्नार्ड शाह, ही इंग्लिश जेको आहे उहो नावलिस्ट आहे। उन 1932 में हिकिड़ो नाविल लिखियो एडवेंचर ऑफ ब्लैक गर्ल, ही लिखियलु आहे। ठीकु आहे। एडवेंचर ऑफ ब्लैक गर्ल इन हर सर्च फॉर गॉड, इहो हिन नाविल लिखियो। इन जे रिप्लाई में वरी जेको आहे सो इन आया काज़ी ऐं उनजी घरवारी एल्सा काज़ी 1933 32 में हिन लिखियो, 33 में हिन लिखिया। इन जे रिप्लाई में हिकिड़ो नाविल लिखियो जंहिंजो नालो हिननि रखियो एडवेंचर ऑफ द ब्राउन गर्ल इन हर सर्च फॉर गॉड। बसि ॻाल्हि सॼी साॻी आहे, हिते ब्लैक आहे, हेॾे ब्राउन आहे। ठीकु आहे न, इहा लिखी। ऐं हिन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि इहो गॾु लिखियो। ठीकु आहे। ऐं इन जो वरी हाणे जेको आहे सिंधी में तर्जुमो बि थियलु आहे, जंहिंमें सिंधी तर्जुमे में नाविल जो जेको नालो रखियो वियो आहे भूरी छोकिरी हक़ जी ॻोल्हा में, इहो नाविल जो नालो रखियो वियो। ऐं इन जो तर्जुमो जेको कयो आहे सुमार अली सूमरे साहब कयो आहे तर्जुमो। ठीकु आहे। ऐं जेको आहे सिंध यूनिवर्सिटी में दफ़नायल आहिनि। आई काज़ी जेका चेयर आहे, अलामा आई काज़ी चेयर, उहा सिंध यूनिवर्सिटी में आहे। ठीकु आहे, इन जे नाले सां। इन खां अलावा हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन बि हिते आहे, अहम आहे। शाह जो रिसालो बि जेको आहे अंग्रेज़ी में उनजी शरह बि लिखी आया काज़ी। अच्छा, ही नोट कयो त उन में 29 सुर ॼणाया आहिनि। ठीकु आहे न, 29 सुर। शाह लतीफ़ जा हूअं सुर घणा 30, त हिन जेको आहे उन में 29 ॼणाया। जेको सुर केॾारो हो हिन उहो कढी छॾियो आहे। ठीकु आहे, आया काज़ी साहब। अच्छा, हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन तव्हांखे ॾींदो हलां त घणा मुहक़िक़ आहिनि जेके जन शाह जे रिसाले मां सुर केॾारे जो माना इनकार कयो आहे त हीउ शाह जो सुर न आहे ऐं उनखे ख़ारिज करे छॾियो आहे, त उहे 6 आहिनि। ठीकु आहे, 6 नाला सालेह मोहम्मद भट्टी, दीन मोहम्मद वफ़ाई, लीला राम, दाऊद उमर बिन दाऊद पोटो, आए काज़ी ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच। इन्हनि 6 माना शाह जे रिसाले मां सुर केॾारो खे कढी छॾियो आहे। अॻिते था हलूं। ॿी हिते सॼी साॻी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे दुनिया जो वॾे में वॾो शाइर। हाणे इहो बि जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो जेको आहे ते मज़मून आहे, इहो बि आया काज़ी जो लिखियलु आहे। अलामा आया काज़ी लिखियो आहे। ऐं इहो शाह जे रिसाले जेको हिन शरह लिखी आहे अंग्रेज़ी में, उन तां खयो वियो आहे मज़मून। ठीकु आहे। शाह जो रिसालो आया काज़ी, ऐं इहो जेको शाह जो रिसालो हिन लिखियो अलामा आया काज़ी, उहो सिंधी अदबी बोर्ड 1961 में छपरायो हो। ठीकु आहे। 29 सुर ॾिना अथई। ठीकु आहे। ऐं सुर केॾारो शामिलु न आहे, इहो हिते हिन जी इंफॉर्मेशन। अच्छा, हीउ ॾिसो मज़मून आहे को इल्म अदब जी तरक़ीअ जा तरीक़ा, इहो मज़मून आया काज़ी जो लिखियलु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ असां हलूं था। हिन में जेको आहे शाह जी शाइर, शाह खे माना वॾे में वॾो जेको शाइर साबित कयो आहे शाह अब्दुल लतीफ़, उहे 3 दुनिया जे उसूलनि ते मयारनि ते जेको आहे सो उनखे परखियो आहे। ठीकु आहे। हाणे हे कुझु MCQs आहिनि इन ई सबक़ मां। सवाल आहे दुनिया जो वॾे में वॾो शाइर सबक़ कंहिंजो लिखियलु आहे? आया काज़ी जो। असांजो मौजूदा दौरु छा ते नाज़ान आहे? अच्छा, हिन जो हिते ऑप्शन ॾिनो अथई।
उन खां पोइ नंबर 3 आहे शाह साहिबु पंहिंजे शहर खे छा करे छॾियो आहे? न्यापो। हे नोट कयो, न्यापो। शाह साहिबु पंहिंजे शहर खे न्यापो करे छॾियो आहे, ठीकु आहे। अलामा आया काज़ी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दुनिया जे वॾे में वॾो शाइर करार ॾियण लाइ घणा मयार पेश कया आहिनि? जवाबु 3। सुवाल 5, हिकु अरब मुसनिफ़ शहर खे छा करे ॼाणायो आहे? हाणे इहो अरब मुसनिफ़ शहर खे जेको आहे लफ़्ज़नि में समायल राग, इहो जवाबु हिते सही आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे शाह साईं जे रिसाले में केतिरा उनवान आहिनि? 36। लेकिन मोस्टली जेके सुर आहिनि उहे सुरनि खे असां उनवान बि चई था सघूं, असां चैप्टर बि चई था सघूं, असां बाब बि चई था सघूं। त मोस्टली जेके आहिनि 30 आहिनि, सभई घणा जेके मौक़िक़ आहिनि 30 ते इतफ़ाक़ आहिनि, पर 36 बि कुझु कनि ॼाणायो आहे। सुवाल 17, बिन जॉनसन पंहिंजे शहर खे घणा दफ़ा तसीह कंदो हो? हे 10 दफ़ा, यानी शहर लिखी करे 10 दफ़ा उनजी माना हिकिड़ी न परख कंदा त इहो सही आहे, नाहे तहसीस जेके सो कंदा हुआ, ठीकु आहे। ऐं मिल्टन पंहिंजे जमले कलाम में अंग्रेज़ी ज़बान जा घणा लफ़्ज़ इस्तेमालु कया हुआ? 8000। शेक्सपियर घणा लफ़्ज़ इस्तेमालु कया पंहिंजी शाइरी में? 16000। मिल्टन 8000, शेक्सपियर 16000। शेक्सपियर बि 16वीं सदी जो। शेक्सपियर कहिड़ी सदी जो शाइर आहे? 16वीं सदी जो, ठीकु आहे। ऐं हस्त क़ुरान दर ज़बान पहावी, ही शेर कहिड़े फ़ारसी शाइर जो आहे? हाफ़िज़ शिराज़ी जो। हाणे हिते जेको सबक़ में इहो लिखियलु आहे न, इहो हिते उनजो नालो न आहे लिखियलु त इहो कंहिंजो आहे शेर, उते ॼाणायल था हीउ जेको आहे हफ़्ते क़ुरान दर ज़बान पहलवी रूमी जे मसनवी जे लाइ इहो चयो वियो आहे, ठीकु आहे। सुवाल नंबर 12 आहे लतीफ़ साईं कहिड़ी सदी ईसवीअ जो शाइर आहे? 18वीं सदी जो। ही कुझु ॾिसो हिते तव्हां जेके आहिनि सो इहे किताब आहिनि आया काज़ी जा। शाह लतीफ़ जे रिसाले में इस्तेमालु थींदड़ ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, इहो जेको आहे किताब, इहो बि लेखक जेको आहे आया काज़ी आहे। भूरी छोकिरी हक़ जी ॻोल्हा में, हाणे इहो जेको आहे अलामा आया काज़ी ऐं एल्सा काज़ी हे लिखियो पियो आहे, ऐं मुतरजिम सोमार अली सूमरो हे लिखियलु आहे, ठीकु आहे, इहो लिखियो पियो आहे। ऐं उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो बेमिसाल शाइर, हाणे हीअ किताब बि जेको आहे अलामा आया काज़ी जो लिखियलु आहे, ठीकु आहे। अॻिते अचूं था, उनखां पोइ मुस्तफ़ा जी अलविदाई नसीहत मज़मून आहे, इहो उस्मान अली अंसारी जे जेको आहे उनजे किताब मां जेका आहे सो खयलु आहे, ठीकु आहे। किताब कहिड़े मां? अदबी इंतिखाब तां, हे लिखियलु आहे अदबी इंतिखाब तां, ठीकु आहे। उनखां अलावा उस्मान अली अंसारी साहिब जा जेके ॿिया किताब कहिड़ा आहिनि? दरसे अमल, गुमराह दोस्त, इहो तर्जुमो थियलु आहे। अदबी इंतिखाब, सचल जो रिसालो, 1958 में सचल जो रिसालो लिखियईं। शाह जो रिसालो 1997 में लिखियईं, ठीकु आहे, इहे उस्मान अली अंसारी। उनखां पोइ जुर्मे वफ़ा, इहो नाटक आहे, इहो बि तर्जुमो कयो अथई। ऐं 5, हे नोट करियो, 5 जेके आहिनि इहो ख़लील जिब्रान जूं कहाणियुनि जो तर्जुमो कयो आहे हिन उस्मान अली अंसारी साहिबु। 6 नंबर जो किताबु आहे सिंधी नसर बि, इन जो किताबु लिखियलु आहे। अॻिते हलूं था, उनखां पोइ आहे आम सिंधी शाइरी। हाणे ही मज़मून डॉक्टर नबी बख़्श बलोच जो लिखियलु आहे, ऐं इहो ॿेलायुनि जा ॿोल तां वरितो वियो आहे, ठीकु आहे। 1935 में नौशेरे मदरसे मां मैट्रिक पास कई, 1940 में BA पास कयईं, 1945 में आला तालीम लाइ अमेरिका वियो, जिते डॉक्टरीअ जी डिग्री वठी आयो, ठीकु आहे। उनखां पोइ 1952 में सिंध यूनिवर्सिटी जे शोबाए तालीम में सिंधीअ जो सदर मुक़ररु थियो, ठीकु आहे, इहा। ऐं वाइस चांसलर बि सिंध यूनिवर्सिटी जो रहियो, 1973 खां वठी करे 1976 ताईं वाइस चांसलर रहियो। उनखां पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बानी चेयरमैन बि जेको आहे सो डॉक्टर नबी बख़्श बलोच साहिब जन रहिया, ठीकु आहे। हिन पंहिंजे किताब इन में लिखे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त शहर में हिकमत ऐं दानाई आहे, इहो नोट करे छॾियो। अरबी शाइर मुतलिक़ ख़लीफ़ो हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु चवंदो हो त हीउ अरबन जो आम दफ़्तरु आहे, अरबी शाइरी, ठीकु आहे। हाणे मथे जेका मां हिन जी पेन सां पंहिंजी सां लिखी आहे इंफॉर्मेशन। अच्छा, तोहफ़तुल किराम हिकिड़ो किताबु अथव, नोट कयो, इहो फ़ारसी में किताबु आहे। इन जो जेको फ़ारसी वारो लेखक आहे उहो मीर अली शेर कान्या ठठवी जेको आहे उहो हिन जो लेखक आहे। इन खे मर्तब कयो आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच, यानी इन खे सहेड़े करे गॾु करे हिकिड़ी जाइ ते, ऐं इन किताब जो जेको सिंधी में तर्जुमो कयो आहे हे आम अथव। तोहफ़तुल कलाम किताब जो सिंधी में तर्जुमो
मखदूम अमीर अहमद कयो आहे। ठीकु आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जन जेको आहे ॻोठु जाफ़र लगारी ज़िला सांगड़ में पैदा थिया। 16 डिसंबर 1917 में पैदा थिया ऐं 16 अप्रैल ॾिसो 16 होॾे डिसंबर हिते अप्रैल 2011 में जेको आहे सो हिन जी वफ़ात थी वई। ऐं सिंध यूनिवर्सिटी में ई जिते अलामा आया काज़ी जन दफ़नायल आहिनि उन जी साइड में ई उतां जेको आहे सो डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जन बि उते दफ़नायल आहिनि। ठीकु आहे। अॻिते था हलूं। ही कुझु MCQ इन मां ई सवाल आहे आम सिंधी शाइरी सबक़ु कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर नबी बख्श बलोच जो। आम सिंधी शाइरी कहिड़े किताब तां वरितल आहे? बेलायुनि जा ॿोल तां। डॉक्टर बलोच कहिड़े साल में मैट्रिक पास कई? 1935 में। डॉक्टर बलोच किथां मैट्रिक पास कई? नौशहरो मदरसे मां। सिंध यूनिवर्सिटी में डॉक्टर साहब कॾहिं मुलाज़मत शुरू कई? 1952। सिंध जे लोक अदब खे सहेड़ण जो कमु कंहिं सरअंजाम ॾिनो? डॉक्टर नबी बख्श बलोच। अरबी शाइरी अरबन जो आम दफ़्तरु आहे। ही लफ़्ज़ कंहिंजा चयल आहिनि? इहे ॿिए ख़लीफ़े जा जेके हज़रत उमर रज़ी अला ताला अन्हु जा। ठीकु आहे। उनखां पोइ 8 नंबर ते तरकीब जे लिहाज़ खां आम सिंधी शाइरी जा मुख्य क़िस्म घणा आहिनि? 3। सवाल नंबर 9 डॉक्टर बलोच साहब ॿेले जो शाह कंहिंखे चयो आहे? कबीर शाह खे। सवाल कबीर शाह किथां जो रहाकू हो? लस ॿेले जो। सवाल कहिड़े शाइर मौज़ून शाइरी खे आम मुहावरे ऐं इस्तिलाह में निभाइण जी कोशिश कई आहे? जवाबु ख़लीफ़ो गुल मोहम्मद। सवाल डिघे वज़न ऐं अंदरूनी काफ़ियनि जे सिलसिले खे कबीर शाह ऐं ॿियो कंहिं कमाल ते पहुचायो? जवाबु शेख इब्राहिम। सवाल आम सिंधी शाइरी असुल में सिंध जी हयात जो छा आहे? आईनो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ करीम बख्श चन्ना जो जेको आहे मज़मून आहे तमंदन जी माहियत। ठीकु आहे। तमंदन जी माहियत ही मज़मून करीम बख्श चन्ना जे किताब तारीख़ तमंदन इस्लाम तां वरितो वियो आहे। ऐं ही जेको आहे ॻोठु पाट जे लॻ कलरीअ में ॼाओ। ठीकु आहे। ऐं ही ठटे जो DO डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बि जेको आहे रहियो हुयो। ठीकु आहे। करीम बख्श चन्ना 1916 में पैदा थिया ऐं 1986 में जेको आहे सो वफ़ात थी। उनखां पोइ उस्ताद बुखारी गवर्नमेंट कॉलेज ऐं पीर इलाही बख्श लॉ कॉलेज बि हिन जेके सो हिन जो बुनियादु बि करीम बख्श चन्ना साहब जन विधो। उनखां पोइ हिन जो ॿियो किताबु आहे तारीख़ तमंदन इस्लाम। अच्छा इहो साॻियो ई किताबु आहे। ठीकु आहे। अच्छा पाट शरीफ़ ॻोठु पाट में ॿिया कहिड़ा पैदा थिया आहिनि? उन अलामा आया काज़ी ऐं करीम बख्श चन्ना इहे ॿई ॻोठु पाट में जेको आहे सो हिन जो जनमु थियो आहे। ठीकु आहे। हीउ हुयो असांजो जेको आहे सो हिन जो हिसो ॿियो। अच्छा हीउ हुयो नसर वारो हिसो। ठीकु आहे। असांजो नज़म वारो हिसो अञा असांजो रहियलु आहे। ठीकु आहे। उहो असां वरी इनशाला ईंदड़ जेको आहे सो 1-2 वीडियोज़ में उहो नज़म वारो ऐं हीउ मां डिटेल में कराईंदुसि थोरो ताकी हीअ जेके शाइर आहिनि इन्हनि जी ज़िंदगी जेका आहे असांखे डिटेल में ख़बर हुजे ताकी इन्हनि खे जा MCQ अगरि सुवाल अची था वञनि टेस्ट में त उहे असां आसानी सां करे सघूं। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।